नाज़रीन, नौशहर फिरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं। नौशहर फिरोज़ जी तारीख़ में पहिरियों भेरो मादे जे बीमारियुनि जा मसइला हल करण लाइ माइदा मेडिकल सेंटर नौशहर फिरोज़ में एडोस्कोपी ऐं कोलोनोस्कोपी जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताह सहायती परगि॒णीअ जे मशहूर समाजी ख़िदमत गुज़ार सर्जन डॉक्टर मोहम्मद परियल तगड़ कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर शाकिर हुसैन, सर्जन डॉक्टर सारंग, डॉक्टर असद कुरेजो, डॉक्टर ज़फ़रुल्लाह फुल, डॉक्टर अली बख्श राजभर ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते सेंटर सर्जन डॉक्टर परियल तगड़ चयो त एडोस्कोपी ऐं कोलोनोस्कोपी जहिड़ी सहूलियत सिर्फ़ वॾनि शहरनि में माण्हुनि खे हासिल आहे। बाक़ी सिंध जे ॿहिराड़ी में अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि, जंहिं करे ग़रीब मरीज़नि खे परेशान थियणो पवे थो। हाणे नौशहर फिरोज़ जे माण्हुनि खे उहा सहूलियत मुहैया कई वई आहे, जंहिं सां मादे जे मरीज़नि माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। रिपोर्ट अता हुसैन, समो, अमल न्यूज़, नौशहर फिरोज़।